कश्मीर जे मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाख़ुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज पड़ियल आहिनि। आबादगारनि RD 45 पुल ऐं सरदारो लाइन पुराणे अॾे तां धार रैलियूं कढी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो आहे। रिपोर्ट कर रहा है अहमद अली सियाल। कश्मीर आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ सरदारू रोड खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। रैली में अवामी वर्कर पार्टी तोड़े शहरी सियासी समाजी तंज़ीमनि पारां शिरकत कई आहे। वधीक उन्हनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पाणी जी शदीद खोट जे वजह खां इरिगेशन डिपार्टमेंट करप्शन जे ज़र चढ़ी करे असांजे जेके बि शाख़ूं आहिनि गुडू बैराज मां निकिरंदड़ उन्हनि जे मथां पाणी तमामु घटि आहे। वाराबंदी आहे त सभिनि जे लाइ वाराबंदी आहे। कंहिं शाख खे जेको आहे 60 कलाक ॾिनो वञे थो त कंहिंखे 12 कलाक ॾिनो वञे थो। हीअ हिकिड़ी तमामु कश्मीर जे आबादगारनि खे ख़ासि करे जेको आहे ज़्यादती जो निशानो बणायो वञे थो। असां पंहिंजे वज़ीर आज़म आपाशी जे मिनिस्टर खे ऐं CM सिंध खे अर्ज़ु था कयूं त बराए महिरबानी 2 ॾींहंनि अंदरि असांजो पुराव कयो वञे, न त जेको असांजो फसल तमामु हिकु सोकड़े जो शिकार थी चुको आहे। गरीब माण्हू कारे वञे, डीज़ल महांगो आहे। PTI जी हुकूमत में वॾो अवाम सां ज़ुल्म थी रहियो आहे। बराए महिरबानी असां आला ऑफिसरनि खां घुर्ज था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं पाणी फराहम कयो वञे। मुसलसल कुझु महीननि खां पाणी बंदि लॻो पियो आहे। महिनत कश मज़दूर हारी पाणी जे लाइ तंग जेको आहे त बेजारो सड़ियो पियो वञे। असीं आलामदारनि खे अपील कयूं था पाणी फराहम कयो वञे आबादगारनि खे। अड्यो मेनर और कश्मीर मेनर और मुरादवा शाही इनमें पानी ना है। वारो बंदी है, कहर खुदा जो आहे। एॾो सारो पानी आहे और असां में वारो बंदी आहे। गरीब असां वञूं काॾे? पैसा ॾियो पानी ॾींदासीं, पैसा न ॾींदो पानी न ॾींदा, पैसा काॾो वञूं? असां जेको आहे आबादगारनि सां ज़्यादतियूं कंदो अचे थो, स्पेशली सिंध जे आबादगारनि सां। उन्हनि जी पाणी जी खोट मुसलसल आहे। आबादगारनि जी मईशी क़त्लेआम बंदि कई वञे ऐं मुल्क जी मईशत खे बहाल करण लाइ पाणी खे टाइम ते फराहम कयो वञे। असां दरिया जे 10 किलोमीटर ते बि न आहियूं। असां कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ी बर्बत असांजे मथां नाज़िल कई वई आहे। असां कंहिंखे था ॾियूं? हे हारी असां 1400 रुपया बिज वठी करे हर साल हारी माशी तौर पोइते थींदो वञे पियो। अवी आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधी आबादगारनि जो इहो चवणु आहे त असांजे शाख कश्मीर शाही हुआ, डिज़िट हुआ, मेनर हुआ, अॾियो हुआ ऐं मुरादवा में जेको आहे पाणी जी हथरादू जेको आहे बंदिश कई पई वञे। हुननि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं वज़ीर इलासद मुराद अली शाह ऐं आपासी वज़ीर सोहेल अनवर सियाल खां मुतालबो कयो आहे त जल्द इन नायल इंजीनियर खे हटाए असांजो जेको पाणी आहे ज़मीननि ते शाखनि में बहाल कयो वञे, जीअं असांजो ज़रायत सही थी सघे। कैमरामैन शाहनवाज़ सियाल सां गॾु अहमद अली सियाल, आवाज़ TV न्यूज़ कश्मीर।